अस्सलाम वालेकुम दोस्तों। अज असांजे प्यारे दोस्त वॉइस रेडियो कारूंझर जे सरवाण नगर पार्कर जी नगरी गोठ हिरार ॾेथा जे दरियादिल माण्हू मदद अली ॾेथो साहब जो जन्मॾींहुं आहे। संदसि जन्मॾींहं ते रेडियो नेटवर्क टंडोल आयार जी पूरी टीम जे तरफ़ां खेसि लख लख वाधायूं पेश कजनि थियूं ऐं खेसि उस्ताद बुखारीअ जे हिननि सिटुनि सां भेटा पेश कजे थी त पुछी थो पार जे मूंखां समूरो साह जहिड़ो आहे। पुछी थो पार जे मूंखां समूरो साह जहिड़ो आहे। उठे जी मुंद आई जे विरह जी बाह जहिड़ो आहे। हलण हुन जो हवा हुन जीअं, हलण हुन जो हवा हुन जीअं सिंधु दरिया जहिड़ो आहे। गुज़रजे थियो ख्वाबनि मां असुर जी आह जहिड़ो आहे। गुज़रजे थियो ख्वाबनि मां असुर जी आह जहिड़ो आहे। वए खे थिया वरिया आहिनि कलो के गाहव जहिड़ो आहे। जवानी पई करे सजदो अंधे वे साह जहिड़ो आहे। पुछी थो पार जे मूंखां समूरो साह जहिड़ो आहे, समूरो साह जहिड़ो आहे।